अस्सलाम वालेकुम दोस्तों असीं अॼु मौजूदु आहियूं बदीन में सिराणी स्टॉप ते। ऐं असांजो अॼु जो इहो सुवालु आहे त पाकिस्तान मां गुरबत कीअं ख़तमु थींदी, अवाम वटि गुरबत खे ख़तमु करण लाइ छा मशवरो आहे। सो दोस्त खां पुछंदासीं, अदा तव्हां छा था सम्झो? असां इहो सम्झूं था त हिन सिराणी स्टॉप ते मच्छी विकिणंदा आहियूं। सो मच्छी हींअर विकिणूं था, पर हींअर इहो कनि थो माण्हू असांखे स्टॉप ते मच्छी कोन था विकिणणु ॾियनि। इन जो को न को असांखे मसइलो जेको आहे महिरबानी करे हल करे ॾियो त असां पंहिंजे स्टॉप ते मच्छी लॻायूं, असां पंहिंजो रोज़गारु करियूं। इहो महिरबानी असां सॼे आवाम खे अर्ज़ु था करियूं। पाकिस्तान सॼे मुल्क हुकूमत खे बि कहिड़ो था मशवरो ॾियो त कीअं गुरबत ख़तमु थींदी? गुरबत ईअं थींदी त महिरबानी करे जेके महांगायूं आहिनि उहे महांगायूं घटि कयूं वञनि। ऐं जेको माण्हू हिते अवामी आहे वीचारो पाकिस्तान में रहे थो, उनखे को न को पंहिंजो कारोबार ॾियनि, जेको अॻियां हली पंहिंजो को रोज़गारु करे। जे न तो रोज़गारु न पंहिंजो कुझु सोचे, इहो महिरबानी करे असां इहो था चऊं त हिन सिराणी स्टॉप ते असांखे को न को पंहिंजो कारोबार ॾियनि। जे न त हिते को न को असांखे पंहिंजो गाॾो लॻाए ॾियनि। जंहिंजे अॻियां गाॾो था लॻायूं हर को चए थो बाबा हिते असांजे अॻियां गाॾो न लॻायो। अगरि इहा ॻाल्हि आहे त पोइ इहे जेके टैक्स था वठनि डेली 10 रुपया था वठनि, इहो छाजो था टैक्स वठनि। इहा महिरबानी करे असांखे पंहिंजे स्टॉप ते गाॾो कोन था लॻाए ॾियनि, इन जो को न को असांखे हल करे ॾियो। महिरबानी। गुरबत ईअं ई घटि थींदी त महांगाई घटि थिए। पर उहा कीअं थींदी? मशवरो त ॾियो हुकूमत खे कहिड़ो मशवरो ॾियो? असांखां सम्झू माण्हू आहिनि, उहे ई आवाज़ु नथा उथारनि। तॾहिं हुननि जी सम्झ सां कोन पियो मसइलो हल थिए न। तव्हां आवाम जेको जंहिंजो मसइलो उहो पाण ॿुधाइनि, कीअं गुरबत ख़तमु थींदी? आवाम जेको तेको बसि दुकाननि ते वेही करे ख़ाली ॻाल्हियूं करण जा भला आहिनि। बाक़ी ॿाहिरि निकिरी रोड ते अची ॻाल्हाइनि, हुन ॻाल्हि में आहे मज़ो। रोड ते निकिरे केरु कोन थो, बाक़ी घर में ऐं दुकाननि ते वेही करे रुगो ठलियूं ॻाल्हियूं कंदा वतन बसि। इन्हनि सां गुरबत घटि थींदी छा? सही पिया चओ, कोन थींदी, कॾहिं बि कोन थींदी। ॻाल्हाइण रोड ते निकिरणो पवंदो न, रोड ते निकिरणो पवंदो, ॻाल्हाइणो पवंदो, चङे माण्हू जे कालर मां झलणो पवंदो। पहिरीं ॻाल्हि त तइलीम तबाह आहे, इन जे करे त शऊर कोन्हे। तइलीम आहे कोन सिंध जे अंदरि न। बदीन त सफ़ा जंहिं स्कूल में माना ॿार पढ़नि था न, उते माल ॿधो पियो आहे, मास्तर अचनि कोन था, माल ॿधो पियो। हाणे माल ॿधो पियो, उते कहिड़ा माण्हू शऊर वारा पैदा थींदा? शऊर उते हूंदो आहे जिते तइलीम हूंदी आहे। तइलीम आहे कोन, सिंध जी तइलीम तबाह आहे। वॾा फनकार जेके आहिनि खाइनि पिया, मथां ई मथां खायो वञनि बसि। ग़रीबनि खे कुझु कोन थो मिले। अदा पाकिस्तान में गुरबत वधे पई, गुरबत खे घटि करण लाइ तो वटि मशवरो कहिड़ो आहे? हुकूमत खे कहिड़ो ॾियणु चाहींदे? जेको थी सघो असां खां ॾींदासीं। मशवरो ॾिए न, माना मशवरो ॾिए हुकूमत खे त बाबा हीअ कमु करे, उन सां गुरबत ख़तमु थींदी। सही आहे, उनजो को वसीलो हुजे जेको हुकूमत जे तरफ़ां पहुची सघे त ग़रीबनि खे को न को फंड या कीअं रोज़गारु ॾियणु खपे। छा ॾींदासीं असां ग़रीब माण्हू, बसि छा मसइलो आहे? असां छा ॿुधाईंदासीं? ॾिसनि पिया मुल्क जा हालात, खाइण लाइ ग़रीब माण्हू वटि का शइ कोन्हे बाबा। को मशवरो उते अमल कनि, बसि उहो त उन्हनि जी मर्ज़ी आहे मथे जी। बाक़ी ॾिसो पिया अटे जो अघु आहे या खंड जो अघु आहे, तव्हां पाण ॾिसो पिया केतिरो ज़्यादा आहे। खाइण लाइ त का शइ ग़रीब माण्हू लाइ कोन्हे। खंडु वठूं था त गिहु कोन्हे, गिहु वठूं था अटो कोन्हे। त हाणे गवर्नमेंट खे इहा ई महिरबानी करणु खपे, कुझु न कुझु खाइण लाइ माण्हुनि जो थिए मसइलो आहे। इहो ई आहे। अदा तव्हां वटि कहिड़ो मशवरो आहे? गवर्नमेंट खे कहिड़ो मशवरो ॾियणु चाहींदा? हा, मशवरो इहो आहे जेको त तेलनि जा अघु किराइनि त इन हिसाब सां हर शइ जा अघु किरी पवंदा। तेल जो अघु वधायो अथनि, हर शइ जो अघु वधी वियो। ग़रीब माण्हू कमाए 500 ख़र्च 1000 रुपया, कीअं जान हलंदो? इन हिसाब सां तेल जो अघु किराइनि, महांगाई थोरी घटि कनि त हर माण्हू जे हिसाब सां हुकूमत बि सही हलंदी, आवाम बि सही। पाणी आहे कोन, रुली थकी पिया आहियूं, पाणी कोन्हे। 4-5 ॾींहं थिया आहिनि, माण्हुनि खे पाणी कोन थो मिले, का शइ कोन थी मिले। जेको मथां माल अचे पियो ऑफिसर खाइनि पिया, ऐं किरोड़ूं अरबूं रुपया अचनि था, सभु खाइनि पिया। असीं चऊं था अहिड़ी टीम हिन खे ऑफिसर न अचे, नंढो रखे जेको हिन खे कुझु कंट्रोल कजे। हा, हींअर 5 करोड़ आया, ख़बर केॾा विया? अॼु 2 साल थिया, वाटर सप्लाई प्लान बंदि पियो आहे। केरु माण्हू लोणू कोन्हे फिरण वारो, को पाणी कोन्हे। माण्हू खे किथां पाणी ॾियूं? गटर में पाणी भरे माण्हू खे पियारियूं पिया, उल्टी जिला बंदि ई कोन था थियनि। असीं मजबूरी उहे भरे अचूं, असीं उहे माण्हू खे पियारियूं पिया। ॿियो कुझु न, पाणी त माण्हू खे सवलो ॾियनि। पाणी आहे कोन, सॼी असांखे ख़बर आहे। ॿियो कुझु कोन थो खपे, उहो पाणी ॾिन। माण्हुनि खे अटो कोन मिले थो, पाणी कोन मिले। हा, अटो कोन थो मिले, सची ॻाल्हि। महांगो कहिड़ी गुरबत लॻी पई, पाणी बि कोन्हे न। ॻाल्हि जी असांखे हुजे खपे। अटो बि महांगो थी वियो आहे। हा, 110 रुपया किलो खंडु थी वई आहे। ग़रीब जा केॾा वञनि? 110 रुपया किलो खंडु थी वई आहे। दादा दोस्त जो इहो रायो हो त पाणी जो मसइलो हल थी वेंदो त ॿिया मसइला हल थी वेंदा हलिया।